नहीं पासो खामोश साईं बाणे पहुतो आहियां माण्हुनि जा तो खामोशी में ॻाल्हि करे सर ही अॼु जे जेको मेड़ाको आहे उहो फ़कीर ममला शाह जे हवाले सां आहे। फ़कीर मन सां मां हिकु ॾींहुं घर ॾे मिलण जो नंढड़ी काकी जे सरार ते यानी रचना जी त बाबा तव्हांखे घुरायो आहे तव्हां सां मिलंदो, छो जो त मुंहिंजो नालो असली मंज़ूर लाशारी आहे, मंज़ूर हुसैन लाशारी, अदबी नालो मुंहिंजो मंज़ूर ख़ामोश आहे। मूंखे चए पियो बीठो त साईं तव्हांखे बि रूहानी औलाद तव्हांजी तमामु घणी हूंदी। मां चयूं साईं 4 त तव्हांजे घर में आहिनि, नुसरत, सारंग, रचना ऐं काइनात, इहे चारई ॿार मुंहिंजा रूहानी औलाद आहिनि, जीअं फ़कीर मोहन जा असली औलाद आहिनि। सो मां बि हुननि सां एतिरो ई प्यारु कयां थो, हिननि खे बि शाबस आहे, जिथे बि हूंदा आहिनि तूं मूंखे यादि कंदा आहिनि। हाणे मां बिल्कुलु सर मां हिननि खे वॾे आवाज़ सां पढ़ायो आहे। न सर मां गज़ल जा सिर्फ़ु 2 शेर ऐं बचो सिटा बसि तो सिटा खे भला 2 सिटा कया ईअं था कयूं, अदब था कयूं। हा साईं तव्हां बि ख़ुशि सूरज हेठां ठरंदो आहियां, सूरज हेठां ठरंदो आहियां, चांडोकीअ में ॿरंदो आहियां। सूरज हेठां ठरंदो आहियां, चांडोकीअ में ॿरंदो आहियां, शीशे में ॿुॾी वञा थो, शीशे में ॿुॾी वञा थो, पाणीअ ते तरंदो आहियां। वढ ॾियो त मेवो मिलंदो, वढ ॾियो त मेवो मिलंदव, फटनि ते फरंदो आहियां। सूरज हेठां ठरंदो आहियां, चांडोकीअ में ॿरंदो आहियां। वाइदे मुताबिक़ 2 शेर थी विया, हाणे बचो सिटा सिर। टांगुर टारीअ कांव आ, टांगुर टारीअ कांव आ, ॾिनी मोर खे भोरीअ दांव आ, बदनीयत खे को सम्झाए चवे हंज मुंहिंजो नाम आ। सवेर दोस्त हिकिड़ी कारी जे हवाले सां पियो ॻाल्हायो। हा सर न तशरी न सर, इहो राज़ पियो ॻाल्हाए लॻे थो। तव्हां राज़ में रहो न भा। बर्फ़ खे पारो करे मारे छॾियो, बर्फ़ खे पारो करे मारे छॾियो, मिठे खे खारो करे मारे छॾियो। बर्फ़ खे पारो करे मारे छॾियो, मिठे खे खारो करे मारे छॾियो, अछी जे कारी थी मरे, अछी जे कारी थी मरे, खीर खे कारो करे मारे छॾियो।